بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله دوستو هي आहे तअम्मुलात القرآنية जेको असांजो बरनामज आहे जेको सुबुह सां हर रोज़ कंदा आहियूं अल्लाह जे तौफ़ीक़ सां इंसान खे का ताक़त न आहे जो इहो अल्लाह जे रसूल जे बारे में ॻाल्हाइजे अल्लाह सां तौफ़ीक़ नथो ॾिए हीअ 53 हिसो आहे तअम्मुलात القرآنية छो त असां तअम्मुलात छो था कयूं छो जो अल्लाह असांखे हुकुम करे थो क़ुर में त जॾहिं बि क़ुर पढ़ो त क़ुर खे सोचे सम्झे पढ़ो क़ुर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो जीअं हुनखे पंहिंजो सॼो जान ॾींदे सॼी सोच ॾींदे त तोखे थोरो पंहिंजो हिसो ॾींदो ईअं न सम्झ त तूं पंहिंजो थोरो टाइम अल्लाह ताला जे क़ुर खे ॾींदे तोखे क़ुर सभु शइ सम्झ में ईंदी ॾाढी ॾुखी शइ आहे अल्लाह ताला क़ुर में चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन अल्लाह चए थो क़ुर खे छो नथा सोचे सम्झे पढ़नि अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि वरी ॿी जॻह ते चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन वलो कान मिन इंद ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा हिन क़ुर खे छो नथा सोचे सम्झे ऐं हिननि जे आयतुनि मां मौजिज़ा कढनि ऐं ॾिसनि त छा अल्लाह ताला असांखे चई छॾियो आहे हिन क़ुर में ईअं सॼे क़ुर में पढ़ंदा वेंदव त ॾिसंदव जिते किथे अल्लाह ताला क़ुर में असांखे चए थो त हिन क़ुर खे पढ़ो ऐं सम्झो हू सूरत निसा पहिरियां सूरत मुहम्मद वरी सूरत अल-मोमिनून में जिते अफ़ला यतदब्बरून अलक़ौल छा हिन क़ुर खे नथा सम्झनि त छा अल्लाह ताला असांखे चई छॾियो आहे हिन क़ुर में ईअं सॼे क़ुर में जिथे किथे अल्लाह ताला चए थो असांखे त क़ुर जो तदब्बुर कयो सो अॼु ही असांजो 53 हलक़ा आहे सो असां इंशा अल्लाह हिकिड़ी आयत जो फ़ाइदो वठंदासीं अॼु कहिड़ी असां आयत असीं पढ़ूं था उन जो फ़ाइदो वठूं था इहा सूरत फुस्सिलत 21 नंबर आयत अल्लाह ताला चए थो वक़ालू लिजुलूदिहिम लिम शहिदतुम अलैना त अल्लाह क़यामत ॾींहं जी ॻाल्हि करे थो अल्लाह ताला चए थो त ओॾे क़यामत ॾींहुं इंसानु चवंदो पंहिंजे चमड़ी खे पंहिंजी जान जे चमड़ी खे वक़ालू लिजुलूदिहिम लिम शहिदतुम अलैना छो तव्हां असां ते गवाह ॾिनी त उहा चमड़ी जेकी असांजी उहा ख़ुदि चवंदी क़ालू अंतक़ना अल्लाह असांखे हुकुम कयो त ॻाल्हायो अल्लाह जे हुकुम सां असां इहो ॻाल्हि कई आहे यानी चमड़ी बि ॻाल्हाईंदी असांजी अल्लज़ी अंतक़ कुल्ल शइ अल्लाह जो मर्ज़ी आहे जंहिं शइ खे चए त ॻाल्हाईंदी वहो ख़लक़कुम अव्वल मर्रा व इलैहि तुरजाऊन अल्लाह ताला तव्हांखे पैदा उन कयो आहे ऐं उन ॾे तव्हां मोटी ईंदव इहा 21 फुस्सिलत में सूरत में आहे मक़सदु असांजो अॼु आहे त वक़ालू लिजुलूदिहिम लिम शहिदतुम अलैना इंसान ॾाढो कूड़ हणंदो हिते बि हणे बि थो अॻिते बि अलाह खे चवंदो अलाह से मूं ही गुनाह न कयो मूं ही ॾोह न कयो पोइ अलाह ताला हथनि खे बि पेरनि खे बि हुकुम कंदो त ॻाल्हायो पोइ ॿुधाईंदा त हा हिन ही ॾोह फलाणे ॾींहुं फलाणे जॻह ते कयो पर हिते असांजी जेके अॼु तदब्बुर आहे आयत में त कहिड़ी आहे त वक़ालू लिजुलूदिहिम लिम शहिदतुम अलैना पंहिंजी चमड़ी खे इंसानु ज़बान सां चवंदो त तूं असां ते गवाह छो असां ते गवाह थियो त उहो चमड़ी चवंदो असांखे अलाह हुकुम कयो त हाणे ॾिसूं था त इन में एजाज़ छा आहे इन में मौजिज़ा छा आहिनि पहिरियों दोस्तनि खे ॿुधायूं त चमड़ी जे बारे में अल्लाह ताला क़ुर में 9 दफ़ा ज़िक्र चमड़ी जो आयो आहे 7 सूरत में हिकिड़ी जॻह ते अल्लाह ताला चए थो त वल्लाहु जअल लकुम मिन बुयूतिकुम सकन व जअल लकुम मिनल जुलूदिल अनआमि बुयूता इते वरी ॿी सूरत में चए थो तक़शाइरु मिन्हु जुलूदुल लज़ीना आमनू वरी ॿी टी जॻह ते कुल्लमा नज़जत जुलूदुहुम बद्दलनाहुम चमड़ो क़यामत ॾींहं जे सड़ी वेंदो त अल्लाह ताला वरी ॿी जॻह ते यानी चमड़ी मटाईंदो यानी चमड़ी इंसान जी जेकी आहे इहा हिकिड़ी मामूल शइ न आहे छो जो 9 दफ़ा क़ुर में आई आहे ज़िक्र इन जो ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त चमड़ी इंसान जी जेको इंसानु मामूली शइ थो सम्झे ऐं डॉक्टर जा उलमा जा साइंसदान छा था चवनि त हीअ चमड़ी अलाह जी हिकिड़ी वॾी नेमत आहे ऐं वॾो हिकिड़ो इन में मौजिज़ो आहे छा आहे नेमत इहा हीअ चमड़ी अहिड़ी आहे जो जंहिं का सफ़ा बंदि हुजे हा त इंसान जो पघर कोन निकिरे हा त इंसानु बीमार थी पए हा ऐं हुनखे अहसासु न पए हा पर अल्लाह ताला हिन खे चमड़ी खे अहिड़े नमूने सां ठाहियो जे वेझे करे ॾिसनि था चमड़ी हर इंसान जी हथ जी पेर जी पेट जी त अंदरि जीअं न माखी जा मनारो हूंदो आहे बिल्कुलु ईअं आहे ठहियलु
इन में आहे त हिन में यानी वार जेके निकिरनि था चमड़ी में, उन वारनि जे हेठां सुराख नंढा नंढा आहिनि त इंसान खे जेॾी महिल पघर अचे थो त उहो जेको पघर जी जॻह उहा आहे, उतां निकिरे थो। यानी ही सॼी चमड़ी बंदि बि न आहे ऐं साॻे टाइम ते उन टाइम ते खून बि नथो निकिरे जेसि ताईं को जो फट थिए त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी ईअं खून अंदरां जान मां उन नंढड़नि सुराखनि मां न निकिरंदो, पर पघर निकिरे थो। जेको पघर निकिरे थो इंसान खे उहो निकिरी थो सघे, खून कोन थो निकिरे। ठीकु आहे। ॿियो त हिन जान खे हर शइ, गर्मी बि महसूसु थिए थी, थधि बि महसूसु थिए थी, ऐं सिर्फ़ु इन जे क़दुरु एसि ताईं बि न, पर हिननि उलमा हींअर जेको सम्झो आहे त हिन खे हर शइ चमड़ी खे यादि थी रहे, हर शइ यादि थी रहे। इहो कीअं? इहो यानी जीअं दिमाग़ खे ज़ाकिरो आहे, दिलि खे बि सोच आहे त हीअ शइ हीअं, पर हिन खे चमड़ी खे हर शइ यादि थी रहे, जीअं बिल्कुलु जीअं कंप्यूटर हूंदो आहे नंढो, ईअं हुनखे इहो हर शइ हुन में फिट लॻी पई आहे। उहो ज़ाकिरो जेको आहे, उहा ई जेकी शइ इंसान का शइ करे थो त उहो जान में इन जे चमड़ी में सभु शइ उहो यादि बीठी आहे। मिसाल, हिकिड़ो इंसान केरु कंहिंखे हथु लाइ मिले थो त उन इंसान खे खणी केतिरो बि साल या 2 साल या 5 साल पोइ वरी उन हथ खे तो हथु मिलाए ॾिसनि था त जेके साइंसदान आहिनि उहे चवनि था त हुन चमड़ी जेकी आहे बाक़ाइदे हुन जे दिमाग़ ॾे इशारो मोकिले थी त ही माण्हू तोसां अॻु में मिलियो आहे ऐं ही फलाणो अथई। हाणे इहो दिमाग़ नथो कमु करे त ही माण्हू मूंखे किथे मिलियो या कीअं, छो जो इहो तजुर्बा हिननि करे कीअं ॾिठा त माण्हुनि जा अखियूं ॿधी हुननि खे मिलाइनि पिया, ऐं ॿारनि ते तजुर्बो कयनि, ॿार जो अखियूं ॿधी, ऐं जेके 7-8 सालनि जा उन्हनि जो अखियूं ॿधी, पोइ वरी उन्हनि खे घणियूं औरतूं अॻियां बीहारनि पिया त ॾिसनि पिया त ॿार हिकिड़ी औरत सां हथु लाइ मिले ऐं पुछनिसि पिया हीअ तुंहिंजी माउ आहे, त हू जेके 7-8 मायूं बीठियूं उन्हनि जे विच में सभिनि मायुनि सां मिली पंहिंजी माउ सां जॾहिं हथु मिलियुसि त हुनखे जल्दी ख़बर पइजी वई त हीअ मुंहिंजी माउ आहे, अखियूं ॿधल अथसि। हुननि खे इहा ख़बर, इन्हनि में सोच हैरान थी आहे त हीअ ॾिसे कोन थो, कीअं सम्झियो त हीअ मुंहिंजी अमड़ आहे। त हुननि ॾिठो त हीअ जान में जेकी चमड़ी आहे हथ में सॼी जान में, इन्हनि जो अहसासु आहे बिल्कुलु जीअं दिलि जो अहसासु आहे ऐं सोच आहे, जीअं अकुलु आहे, दिमाग़ जो सोच आहे, इन में बि ईअं आहे बिल्कुलु। ऐं हुननि वरी बि तजुर्बो कयो, ॿार जे पेट में जेॾीमहिल माउ जे पेट में जिन ॿारु आहे उन में जीअं न ॿारु यानी 7 महीने जो हूंदो या 8 महीने जो, त उन जे पेट खे डॉक्टर हथु लाए थो, ॿारु महसूसु ॾिसनि पिया त ॿारु नफ़रत पियो करे, पर जेॾीमहिल पीउ हुन जे पेट माईअ खे हथु मथां पियो रखे त ॾिसनि पिया त हिन जो अजीब ॿारु सॼो ॿार जी दिलि ख़ुशि पई थिए, ऐं हू कोशिशि पियो करे त यानी पंहिंजी जान पीउ सां मिले। यानी हुननि खे महसूसु थियो त हिन जी जान जे मथे माई जे पेट खां ॿाहिरां हथु रखण सां हुनखे इहो अहसासु थी वियो त हीउ मुंहिंजो पीउ आहे, ऐं ॿियो माण्हू को रखनि पिया त उहो ॿारु नफ़रत पियो करे ऐं या त कुझु कोन पियो थिए उनखे, पर जे पीउ पियो हथु रखे त हुनखे अजीब महसूसु पियो थिए, ख़ुशि पियो थिए, सम्झे पियो त हीउ मुंहिंजो पीउ आहे। त उलमा इन में हैरान थिया त हिन चमड़ी जेकी आहे इहा बि हिकिड़ो, इन खे जीअं साह इंसान खे, जीअं अकुलु आहे, जीअं दिलि खे सम्झ आहे, सोच आहे, हिन जे चमड़ी इंसान खे बि इहा साॻी शइ उन में बि आहे। जीअं त चयोसीं त अलाह ताला हिन चमड़ी में असांजे में एॾो अहसासु रखे छॾियो आहे, जो हींअर उलमा जेके अॼोकल्ह साइंसदान आहिनि हैरान थी विया आहिनि त हीअ चमड़ी आहे, यानी हिन खे कीअं थी इहा सभु शइ जी ख़बर पए। मिसाल, तूं बाहि जे वेझे तूं हथु कंदे या पेर कंदे त तुंहिंजो जेॾी महिल हुनखे गरमाश लॻंदी त तोखे दिमाग़ ॾे जल्दी इशारो मोकिलींदी त भाई हीअ गरम शइ आहे, हिन खां पासो ते कर, हाणे सफ़ा सड़नि था पेर जा हथ। जे वरी का थधी जे बर्फ़ खणी थो का शइ त हू जल्दी दिमाग़ ॾे इशारो मोकिले थो इहो चमड़ी त भाई शइ सफ़ा थधी आहे, हिन खां पासो कर, जा सी थो थिए, गर्मी थी थिए, पघर थो निकिरे, ॾिसंदे त सभु शइ इहो शइ चमड़ी असांजी सम्झे बि थी, जेकी क़यामत ॾींहुं ॻाल्हाईंदी ख़ुदि बि ख़ुदि त मूं फलाणो ॾोह फलाणी जॻह ते कयो। तंहिंजे करे उलमा चवंदा त हीअ चमड़ी जहिड़ी तहिड़ी शइ न आहे जो अलाह ताला उनखे ॻाल्हाईंदो, क़यामत ॾींहुं ॻाल्हाईंदो, हुनखे हर शइ यादि बीठी आहे। ऐं जंहिं इंसान खे हथु लाथो, कंहिं सालनि खां पोइ वरी बि हथु लाए थो त उनखे अहसासु पहुची थो वञे त हीउ माण्हू अॻ में मूंसां मिलियो ऐं हिन खे मां सुञाणा। जीअं दिमाग़ ऐं अखियूं सोचनि थियूं, ई चमड़ी खे बि इहा ई शइ हुन में आहे।
हींअर साइंसदान जेके अॼु अंग्रेज़ आहिनि उहे हुननि चमड़ी ते चेक कयो इंसान खे मशीनूं रखे हो त हुननि ॾिठो त चमड़ी में 3 तबका आहिनि ऐं हुननि चमड़ी जे हेठां ॾिठो त जीअं न बाक़ाइदे कंप्यूटर जो सिस्टम हूंदो आहे बिल्कुलु ईअं आहे। हुन में मालूमात बि अंदरि था रखनि ऐं उन में फिट अंदरि सभु शइ थियल आहे त हीअ शइ हींअर अहिड़ी आहे, हीअ शइ अहिड़ी आहे, उहो कंप्यूटर सभु अंदरि यादि बि थो रखे उन शइ खे। बाक़ाइदे जीअं कंप्यूटर में अंदरि सिस्टम हूंदो आहे तख़ज़ीन ज़ाकिरा जीअं सभु शइ हुनखे जीअं न मेमोरी कार्ड हूंदो आहे ईअं बिल्कुलु हुन में अंदरि हूंदी आहे ऐं सभु शइ हुन में अंदरि जीअं यादि बीहे थी त हिन शइ खे मूं हथु लाथो, हिन शइ खे मूं हीअं कयो, हीअं सभु शइ हुन में फिट लॻी पई आहे। हैरान थिया त हीअ चमड़ी आहे, असां सम्झा था सिर्फ़ु जीअं चमड़ी जीअं थींदो आहे कपिड़ो या का शइ, पर हीअ बिल्कुलु ईअं न आहे। हिकिड़ो अमेरिका जो डॉक्टर वॾो आहे क्लार्क नालो क्लार्क पातली, उन इहो रुॻो चमड़ी जो डॉक्टर आहे ऐं उहो ऑपरेशन कंदो आहे ॿार खे त चमड़ी हिकिड़े माण्हू मां खणी ॿिए में हणंदो आहे जंहिंजा मुंहुं सड़ी वेंदा हुन जा हथ त पोइ ॿी के मुअल जे माण्हू जे जा अलाए केॾा आणींदा आहिनि चमड़ी वरी उनखे हणंदा आहिनि त उहो चए थो त हीअ जान जेकी आहे हिन में चमड़ी जेकी आहे चमड़ी बिल्कुलु जीअं कंप्यूटर थींदो आहे ईअं ई आहे। हू वॾो डॉक्टर इन जो तख़सुस उन जो आहे। इहो डॉक्टर जेको आहे अमेरिकन उहो चए थो त मां 70% जंहिं माण्हुनि जी चमड़ी मटाई हिकिड़े माण्हू खां वठी ॿिए ॾे मूं जेॾी महिल मटाई ऐं हुन में विधी त हू शइ हिकिड़ी ॿुधाए पियो त मूंखे हिकिड़ी शइ जे 70% माण्हू उन्हनि खे पोइ कैंसर थी पई वञे त उहो हैरान पियो थिए। सभु शइ बिल्कुलु सही आहे, पाक आहे, सुठी आहे, सही आहे, पर छाजे लाइ हू चए पियो थोरे टाइम खां पोइ जेॾीमहिल उहो चमड़ी जेकी नई हई अथमि उहा पुराणी चमड़ी सां जिथे जिथे हुननि जा रगूं मिलनि पियूं त हुननि सां फिट न पई थिए। हुननि जी चमड़ी जेकी उन्हनि में ज़ाकिरा उन्हनि में जेके शयूं अलाह ताला फिट करे छॾियूं आहिनि उहे हिन में न पियो अचनि त पोइ इन मां पोइ हू छा पियो इहे पियो थियो वरम जंहिंखे चवंदा आहिनि यानी कैंसर जा जीत ॼणा थियनि पिया ऐं उन्हनि खे इहा बीमारी वरी वछड़ी पई वञे ऐं असां हैरान पिया थियूं त इहो छा आहे। पर पोइ हुननि इहो वधीक सोचे सम्झे ॾिठो त छाजे लाइ थो थिए इहा शइ त हुननि ॾिठो त इहो ई आहे त हिन जी चमड़ी जेकी आहे सॼी जान जी पेर जे अंगूठे खां वञी तुंहिंजे मथे निड़ ताईं चमड़े में अंदरि कंप्यूटर सिस्टम जीअं अंदरि हूंदा आहिनि ज़ाकिरा जंहिंखे चवंदा आहिनि जीअं मेमोरी कार्ड थींदो आहे ईअं सॼे में हिकिड़े ज़रे में मेमोरी कार्ड आहे मुख़्तलिफ़ ॿिए खां। हाणे जे किथे कंहिंजो हथु सड़ी थो वञे उते ॿी चमड़ी उनखे मिलाइनि था त उहा चमड़ी जेकी आहे हुन ॿी चमड़ी खे क़बूल नथी करे पोइ इन थोरे टाइम खां पोइ 30% सिर्फ़ु पास पई थिए जो हुन ते फिट थी पई वञे, बाक़ी ॿियनि खे कैंसर थी पई वञे या ॿी बीमारी पई थिए हू जान हुनखे क़बूल न पई करे। इन मां डॉक्टर जेके आहिनि इहो के ग़ैर मुस्लमान उहे ई चवनि पिया त हीअ चमड़ी जेकी आहे अजीब शइ आहे, पर मुस्लमान उन्हनि खे ॿुधायो त अलाह ताला असांखे 1400 साल क़ुर असांजे में इहो लिखी छॾियो आहे त हीअ चमड़ी ॻाल्हाईंदी बि, यानी हींअर त सिर्फ़ु तव्हांखे इहो ज़ाहिर थो थिए त हीअ चमड़ी यादि थी करे ऐं हर शइ मालूमात जेकी आहे इंसान खे कॾहिं तओ आयो कॾहिं सीउ आयो इहो बि अंदरि फिट कंदी थी वञे, इन्हनि जी मालूमात लिखंदी थी वञे। पर इन में एतिरे क़दुरु त उन में अंदरि ज़ाकिरा बि आहे जीअं मेमोरी कार्ड थींदो आहे त हुननि ग़ैर मुस्लमाननि खे जेके मुस्लमान आलिम चयो त अलाह ताला असांजे क़ुर में इहा सभु शइ चई छॾी आहे त हीअ चमड़ी ॻाल्हाईंदी बि क़यामत जॾहिं त उहो हैरान थी विया त हीअ एतिरो तव्हां जेके कलाम में क़ुर में 9 दफ़ा चमड़ी जो ज़िक्र आयो आहे त ॾिसो असां क़ुर पढ़ूं था असांखे इन जो को यानी असां फ़ाइदो कोन था वठूं जा उन मां मौजिज़ा कोन था कढूं। अॼोकल्ह ॾिसो काफ़िर जेके आहिनि उहे ई इन शइ मां हैरान था थियनि वक़ालू लिजुलूदिहिम लिम शहिदतुम अलैना, पंहिंजे जान क़यामत ॾींहुं इहा ई तो ते गवाह ॾींदी त मूं हराम खाधो, मूं हराम कयो, मां हराम सां हथु मिलायो, मां हराम। तंहिंजे करे नबी करीम फरमाए थो कि औरत खे को पराओ मर्द हथु न ॾिए, जे हथु ॾिए त उहो बहितरु अथसि त को 100 मथे में घुसेसि उनजो अज़ाब सही सघंदो, पर हथु औरत पराई खे हथु न मिलाए छो जो इहो जाइज़ न आहे शरीयत में। सो इंसानु कोशिशि करे त क़ुर पढ़े क़ुर सम्झे। हिकिड़ो क़िसो असांखे यादि अचे थो, हिकिड़ो अलाह जो बंदो हूंदो हो क़ैस बिन मुस्लिम ताबई वॾो हो, हिकिड़ो दफ़ो मस्जिद में इशा पढ़ी वेही रहियो, थोरो त
वरी माण्हू जो निकिरण में शुरू थिया त वरी तहजुद पढ़ण में शुरू थी वियो। त एतिरे क़दुरु जो हिन जो हिकिड़ो दोस्त हो, हुन पाड़े में ॿिए मस्जिद खां इमाम हो, उहो आयो हिन सां मिलणु, ॾिठईं त हिन बसां पोयां अचे वेठो त निमाज़ मां फ़ारिग़ थिए तहजुद मां, त इहो क़ैस पढ़े पियो रहमहुल्लाह, क़ैस बिन मुस्लिम तहजुद पढ़णु शुरू कई। हीअ पोयां अची वेठुसि त फ़ारिग़ थिए त मां मिलांसि, दोस्त हा नंढे लाको क़ुर हिफ़्ज़ कयनि, त हू जो तहजुद में शुरू थियो त जेॾीमहिल अचे क़ैस निमाज़ शुरू कई, अचे मस्जिद में त हीअ वेही 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 माण्हू सभु निकिरी विया मस्जिद वारा, ऐं हीअ पोयां जेको हुउसि दोस्त वेठो हुउसि, मोहम्मद नालो हुउसि हुनजो, हू क़ैस जे पोयां वेठो हो त हीअ फ़ारिग़ थिए त मां हिन सां मिलां या कचहरी कयां। पर यको राति थी वई त जेको मस्जिद जो इन मस्जिद जो मुअज़्ज़िन हो, उहो हुननि खे ॾिसी वेठो त हीअ पोयां दोस्त मोहम्मद वेठो अथसि, क़ैस निमाज़ तहजुद पढ़ण में शुरू थी वियो त यको हू हलियो वियो मुअज़्ज़िन। वरी फजर जो वेझे थी त मोटी आयो, हीअ जेको हिन दोस्त हो, हीअ बि मस्जिद जो इमाम हो पाड़े में ॿिए पासे, हीअ बि न ॾिठो त हिन जी निमाज़ तमामु क़ैस जी वॾी आहे, ॾिसेसि पियो त क़ुर पढ़ंदे पढ़ंदे हू जहान ई विसरी वियो हुन खां। त फजर जो टाइम वेझो थियो त मोहम्मद जेको पाड़े वारो आयो, उहो हुन चयो मां पंहिंजी मस्जिद में निमाज़ पढ़ाए अचां माण्हुनि खे, पोइ वरी अचां थो। त हू मोहम्मद निकिरी वियो मस्जिद मां, पोइ हिन मस्जिद जो मुअज़्ज़िन आयो ऐं अज़ान ॾिनई त हिन तहजुद पूरी करे छॾी। त क़ैस खे चईं त तो मोहम्मद सां मिले? चई न। केॾी महिल आयो मोहम्मद? चई तुंहिंजे पोयां सॼी राति वेठो हुई ऐं मां वियुसि हिन खे छॾे हिते। चई मूंखे ख़बर ई कान्हे, मां जंहिं महिल क़ुर पढ़ण में शुरू थींदो हुउसि मूंखां सॼी दुनिया विसरी वेंदी आहे, पर मुंहिंजे पेरनि जे हेठां इहा बि ख़बर न हूंदी आहे त ज़मीन आहे या छा आहे। त हुन फजर पढ़ी त पोइ हू जेको मोहम्मद आयोसि दोस्त ॿाहिरां, पोइ आयो चईंसि मां सॼी राति मूं निंड बि कान कई, तुंहिंजे पोयां वेठो हुउसि त निमाज़ तहजुद पूरो करे त मां कचहरी कयांसि, पर हुनखे उथी भाकुर पातईं। चई त अञा तूं पंहिंजे ईमान ऐं तहजुद ते आहीं न? चई अल्हम्दुलिल्लाह, अलाह साईं हिन ते हलाए जेसि ताईं मरो। सो हुन ॾिसो दोस्त सां मिलण आयो, पोयां वेठो हुउसि, सॼी राति हू तहजुद में शुरू थी वियो त हुनखे लज़त पई अचे क़ुर पढ़ण में, ऐं ख़बर कान पई पए त केरु आहे या कंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ कहिड़ो बि इंतज़ारु माण्हू करे। असां ॾिसो क़ुर पढ़ूं था त चऊं था बसि जान छॾायूं, जल्दी सूरत पूरी थिए त असीं पंहिंजे कमकार ॾिसूं। हू सॼी राति हुननि खे लज़त पई मिले क़ुर में, त ऐं का शइ यादि न पई अचे, न केरु पोयां ॾिसूं या छा आहे या छा हाल हवाल आहे। हींअर असीं निमाज़ में शुरू था थियूं या क़ुर पढ़ण में, त हर कमु असांखे यादि था अचनि। अलाह ताला असांखे तव्हांखे बचाए ऐं सही तौहीद क़ुर ते असांखे मोटाए त असीं हिन सही दीन ते हुजूं। अलाह ताला असां तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हाज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।